बिड़शा मां ख़बर ॾींदा हलूं त बिड़शा थाणे जी हद में जाड़ा वाटर इरीगेशन ऑफिस ते वेठल इरीगेशन अमलदारनि खां नामालूम फोरू हथियारनि जी ज़ोर ते सीडी मोटरसाइकिल 5 अदद मोबाइल सेट कैश पैसा ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। इन बारे में बेलदार नूरू खोसो, खमीसो खोसो, परवेज़ खोसो, पठान सेतो जो चवणु आहे त असां मामूल मूजिब जाड़ा वाटर वटि लखीसर माइनर ते वाक़े इरीगेशन ऑफिस ते वेठा हुयासीं त मोटरसाइकिल ते सवार 3 नामालूम फोरू आया, जिन असांजे मथां हथियार ताणे वरिता ऐं हथियारनि जे ज़ोर ते हिननि असां खां सीडी मोटरसाइकिल ऐं 5 अदद क़ीमती मोबाइल सेट कैश पैसा ऐं ॿियो सामान फुर कयो, जंहिं बाद हू आसानी सां फरार थी विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।